नाज़रीन पहलवान हलीम पठान ऐं गुलाम नबी शीदी जो ठठे ज़िले जो सदर है ऐं हलीम पठान जो जान मोहम्मद लुंड जो शागिर्द है कोयटा खां है तमाम बेहतरीन मुकाबलो हली रहियो आहे। अॼु ॾिसूं त केर तो ही मल खटे ज़ोर आज़माइश शुरू है। हलीम खान जी टंग गुलाम नबी शीदी काबू करे वियो आहे। ॾिसूं त कहिड़ो खुश नसीब तो ही मल खटे। नाज़रीन गुलाम नबी शीदी हलीम खान पठान वेट कन सोनू चंद मेरा हाज़री